डिविजनल कमिश्नर हैदराबाद बिलाल अहमद मेमण की सदारत हेठ मंशियात खिलाफ कार्रवाई जो जायज़ो वठण लाइ एक गॾिजाणी संदसि ऑफिस में मुनक़िद कई वई। गॾिजाणी में DIG हैदराबाद सैयद पीर मोहम्मद शाह, डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सुमरो, एडिशनल कमिश्नर 2 हैदराबाद शेख मोहम्मद रफ़ीक, SP सिटी हैदराबाद अलीना राजपर खां अलावा डिवीजन के समूरन डिप्टी कमिश्नरन SSPs वीडियो लिंक ज़रिए गॾिजाणीअ में शिरकत कई। गॾिजाणीअ में डिवीजनल कमिश्नर समूरन डिप्टी कमिश्नरन SSPs के हिदायत कई त इहे पंजनि ज़िलनि में मंशियात के ख़ात्मे लाइ हलंदड़ कार्रवाइन के वधीक तेज़ कनि त जीअं मुआशरे मां मंशियात जी मुकम्मल ख़ात्मे के यकीनी बणाए सघिजे। जैकमाबाद के सेकेंड एडिशनल सेशन जज गुलाम अली कनासरो की अदालत शाहनवाज़ बंगलाणीअ के क़त्ल करण जो ॾोह साबित थियण ते ठुल्ह जे ॻोठ रजब अली पहोड़ जे रहवासी जवाबदारनि दिलशाद ऐं दीदार समेत 7 ॼणनि के उम्र कैद ऐं 5 लाख रुपया ॾंड की सज़ा ॿुधाए छॾी। ॾंड की रक़म अदा न करण की सूरत में जवाबदार वधीक 6 महीना कैद की सज़ा काटींदा। सरहाड़ी लॻ भंगवार बिरादरी में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में मासूम नीगरी तशद्दुद थियण सबब ज़ख़्मी थी पई। मासूम नीगरीअ ते तशद्दुद के ख़िलाफ़ एहतजाज ॻोठ हादी बख्श भंगवार जे रहवासियुनि चयो त मुखालिफ़नि असांजी घिटी बंद करे छॾी आहे। हिननि चयो त जवाबदारनि हमलो करे मासूम नीगरीअ के ज़ख़्मी करे छॾियो। हिननि चयो त पुलिस दाख़िल थियल NC ते कार्रवाई करे असां सां इंसाफ़ करे। समाजी तंज़ीम मातली इतिहाद तरफ़ां जमील कॉलोनीअ जे प्राइमरी सिंधी स्कूल की इमारत गुज़िरियल 2 सालनि खां न ठहण ख़िलाफ़ काका दरियानो मिल चौक खां रैली कढी तालीम खाते खां इमारत ठाहिण जो मुतालबो कयो वियो। रैली के खिताब कंदे मातली इतिहाद के अगवान मोहम्मद रफ़ीक मेमण, बासित शाह ऐं ॿियनि चयो त स्कूलनि जूं इमारतूं ज़बून हालीअ जो शिकार थियण सबब हज़ारे शागिर्दनि की पढ़ाई दाव ते लगल आहे। हिननि तालीम के वज़ीर समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मातलीअ जे स्कूलनि ॾांहुं ध्यान ॾेई शागिर्दनि के मुस्तक़बिल के बचायो वञे।